कराची का ख़बर शेयर कंदालूं। सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह पारां सिंध वासियुनि खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त असांजी सुञाणप, असांजो फ़ख़ुरु ऐं सदियूं पुराणो विरसो आहे। स्पीकर सिंध असेंबली जो इहो चवणु आहे। सिंध जी वहदत, मोहब्बत, रवादारी, अमन ऐं सहब जी सरज़मीन आहे। सैयद अवैस कादिर शाह जो चवणु आहे त अॼु ॿोली, धरती ऐं विरसे सां मोहब्बत कंदड़ लाइ ख़ुशी ऐं जशन जो ॾींहुं आहे। अजरक ऐं टोपी रुगो रंग न पर सिंध जी शान ऐं सरफराज़ी जूं अलामतूं आहिनि। दुआ आहे त सिंध सदाईं क़ाइमु रहे, तरक़ी करे ऐं वधीक ख़ुशहाली ॾिसे। सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह पारां सिंध वासियुनि खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त असांजी सुञाणप, असांजो फ़ख़ुरु ऐं सदियूं पुराणो विरसो आहे। सिंध जी वहदत, मोहब्बत, रवादारी, अमन ऐं सहब जी सरज़मीन आहे। सैयद अवैस कादिर शाह जो इहो चवणु आहे। अॼु ॿोली, धरती ऐं विरसे सां मोहब्बत कंदड़ लाइ ख़ुशी ऐं जशन जो ॾींहुं आहे। स्पीकर जो चवणु आहे त अजरक ऐं टोपी रुगो रंग न पर सिंध जी शान ऐं सरफराज़ी जूं अलामतूं आहिनि। दुआ आहे त सिंध सदाईं क़ाइमु रहे, तरक़ी करे ऐं वधीक ख़ुशहाली ॾिसे।